सरगुण निर्गुण निरंकार, सरगुण निर्गुण निरंकार, सुन्न समाधि आप, सुन्न समाधि आप, आपन किया नानका, आपन किया नानका, आपे ही फिर जापे। आपे ही फिर जाप। हाणे हिन अष्टपदीअ में सात संगत जी पूरो निर्गुण ज्ञान, आत्म ज्ञान, ब्रह्म ज्ञान, इन को पहिरें अष्टपदियुनि में तव्हां भक्ति योग श्रवण कयो। हिन अष्टपदीअ में बिल्कुलु ख़ालिस विशुद्ध निर्गुण निरंकार जो ज्ञान आहे। श्लोक में चवनि था सरगुण निर्गुण निरंकार, सुन समाधि आप। उहो जेको भगवान रूप रंग वारो आहे, गुणनि वारो आहे, उहो ई निर्गुण आहे। ॿ भगवान कोन्हनि, सरगुण ही निर्गुण आहे। सरगुण निर्गुण निरंकार हिकु ई आहे, रूप रंग वारो बि बिना रूप रंग वारो बि। सुन समाधि आप। वॾा वॾा योगी जॾहिं समाधि लॻाए शून्य अवस्था में हली वेंदा आहिनि, उहा अवस्था भी वो निरंकार पाण ही आहे। आपन किया नानका, पाण करे सतगुरु चवनि था आपे ही फिर जाप, पाण ही वरी संभाल लही रहियो आहे। चो हरे राम हरे कृष्ण हे हरि हे हरि। पाण पैदा करे, पाण सब रचना करे, आपन किया नानका, आपे ही फिर जाप, पाण ही पो ध्यान रखी रहियो आहे। चो हरे कृष्ण हरे कृष्ण। हाणे ध्यान जो सरगुण कंहिंखे चइबो आहे? सरगुण यानी जंहिंमें गुण हूंदा आहिनि, सतो रजो तमो, ये सभु लोक उन में हली रहिया आहिनि। भगवान इन टिनी गुणनि खां न्यारा। भागवत में रुक्मणी माता भगवान जी स्तुति कई आहे श्री कृष्ण खे। भगवान कृष्ण मजाक कई, तूं कंहिंसां शादी करे छॾी? हाँ, असां में कहिड़ो गुण तूं ॾिसी छॾियो? भगवान त मजाक में चयो, पर उनखे वरी स्तुति वाचक ठाहे करे रुक्मणी माता चए थी, प्रभु तव्हां सही चयो, तव्हां में कोई गुण कोन्हे। छो असां में कोई गुण कोन्हे? हा प्रभु, तव्हां में ईअं त सभु सुठा गुण सभु अनंत तव्हां मां ई प्रकट थींदा आहिनि, पर टे गुण तव्हां में कोन्हनि, सतो रजो तमो। इन्हनि खां तव्हां न्यारा आहियो, इन्हनि खे तव्हां ठाहिण वारा आहियो, इन्हनि में फाथल न आहियो। असां सभु इन्हनि में फाथल आहियूं, भगवान इन्हनि खां न्यारा आहिनि। लेकिन जॾहिं भगवान असांखे अची करे लीला ॾेखारींदा आहिनि त उहे भगवान इन्हनि गुणनि खे स्वीकार कंदा आहिनि। हाँ, निंड बि कंदा आहिनि, जागंदा बि आहिनि, रोटी बि खाईंदा आहिनि, गायत्री भी पढ़ंदा आहिनि, गायत्री मंत्र, सेवा भी कंदा आहिनि ब्राह्मण जी, गौ माता जी, सत्संग कंदा आहिनि। भगवान खे कोई ज़रूरी न आहे, लेकिन भगवान इहो सभु करे असां ते कृपा करण जे लाइ लीलाऊं कयूं। ये माता पिता हूंदा आहिनि नंढे ॿार सां खेॾण जे लाइ, समझदार वॾे सियाणे खे बि पीउ खे बि नंढो ई थियणो पवंदो आहे, न त ॿारनि सां खेल न हली सघंदो। ॿारनि सां खेॾंदव, तव्हां वॾा पंहिंजो ज्ञान ॾेखारींदव, ॿार नंढा, त ॿार तव्हांखे पसंदि ई न कंदा। ॿारनि सां खेॾण जे लाइ ॿार थियणो पवंदो आहे। चओ हरे राम हरे राम। तॾहिं भगवान असांखे कृपा करण जे लाइ असांजे साम्हूं नंढा थी करे ईंदा आहिनि। असांजी ॿुधी जेतिरी सम्झी बि त सघे भगवान खे। भगवान खे शिव जी चवनि था मां बि नथो सम्झी सघां, त असां सम्झंदासीं छा? इन करे भगवान बि नंढा थी करे असां वटि अची खेल कंदा आहिनि। उहो ई भगवान जो गुणनि खे धारण करणु आहे। त भगवान गुण धारण कंदा आहिनि, सभिनी गुणनि खां न्यारा आहिनि। त उहे ई भगवान निर्गुण बि आहिनि, जेके रूप रंग खां ख़ाली आहिनि। तव्हां श्री राधा कृष्ण जो दर्शन करे रहिया आहियो, इहे सरगुण साकार भगवान, रूप रंग आहे न, नैन नक्श आहिनि, सांवरो सुंदर नीलमणि स्वरूप आहे। हाँ, कमल जहिड़ा नेत्र आहिनि, घुंघराला कारा बादलनि जहिड़ा वार आहिनि भगवान जा, कारी घटाउनि जहिड़ा।
हिकु हिकु अंग करोड़नि कामदेवन खां सुंदर आहे। इहो भॻवान जो कहिड़ो रूप आहे? इहो सरगुन रूप आहे, इहो सगुन साकार रूप आहे। ऐं इहे ई भॻवान जेके न रूप न रेख न रंग कुछ त्रिगुण ते प्रभ बिन, इहे ई त उहे स्वरूप आहिनि। परदे जे पोयों हली वेंदा आहिनि त निर्गुण ठही वेंदा आहिनि, साम्हूं ईंदा आहिनि त सगुन ठही वेंदा आहिनि। चओ हरे राम हरे राम। त उहे निरंकार सतगुरनि हिन श्लोक में चई करे उन्हनि मूर्खनि अज्ञाननि खे सम्झाए छॾियो त तव्हां जेको हिकु ई सत्ता स्वीकार कंदा आहियो, चवंदा आहियो भॻवानु आहे ई कोन, बसि निरंकार आहे, उन्हनि जे लाइ ही सतगुरनि ज्ञान ॾिनो आहे त ॿई हिकु ई, सरगुन निर्गुण निरंकार। न त सरगुन चवनि ई न हा, भई सरगुन आहे चए थो। सुन समाधि आ, वॾा वॾा संत महात्मा ब्रह्म ज्ञानी जॾहिं समाधि लॻाईंदा आहिनि ब्रह्म में त सभु कुझु गायब, कुझु कोन्हे, केवल भॻवानु आहे। धीरे धीरे ॿाहिरी दृश्य संसार उन जे ध्यान में गायब थी वेंदो आहे। उहा आख़िरी हद जॾहिं पहुचंदी आहे त ध्यानु करण वारो बि गायब, यानी पाण बि गायब। पोइ केरु बचंदो आहे? केवल निरंकार। और निरंकार जो आकार कोन्हे। उहा समाधि कहिड़ी आहे? सुन, शून्य यानी जीअं जीरो हूंदो आहे, शून्य हूंदी आहे, कुझु कोन्हे, कुझु बि कोन्हे, कुझु आहे ई कोन। उन अवस्था में पहुची करे उहो चइबो आहे शून्य समाधि। उहो समाधि बि भॻवानु पाण ई, निरंकार पाण ई आहे। उन समाधिअ में बि भॻवानु पाण ई पंहिंजी रचना खे ॾिसंदा रहंदा आहिनि, पाण ई ख़्यालु कंदा आहिनि, पाण खे ई निहारनि था, पाण खे ई यादि था कनि, ॿियो कोई आहे काथे, पंहिंजो ई ध्यानु था कनि। चओ हरे राम हरे राम। ॿ हुजनि त कोई झगड़ो हुजे, ॿ त आहिनि कोन, हिकु ई आहे भॻवानु, एक ओंकार वासुदेव सर्वम, सभिनि जो मालिक हिकिड़ो आहे। इन करे कॾहिं भेद न कजे। भॻवान ॿई मार्ग रखिया आहिनि कि प्यारा तोखे जेको सुठो लॻे, जेको सरल लॻे, जंहिंमें तोखे भॻवान जी प्राप्ति रुचिकर लॻे, उन रस्ते ते तूं हली आ ऐं मूंखे पाए वठ। इन करे भॻवानु निर्गुण मूं प्रकट थी आहे, सगुन साकार थी आहे, दया करुणा जे लाइ। भई जेकी वॾी वॾी समाधि नथा लॻाइनि, वीचारा काॾे वञनि, जिन खे ब्रह्म ज्ञान कोन्हे काॾे वञनि। हा, जंहिंखे तपस्या नथी अचे करणु, उहे काॾे वञनि त चयूं सगुन साकार भॻवान जी भक्ति कर। मां प्रकट थो थी वञा, तव्हां मूंखे ॻोल्हे नथा सघो न शून्य समाधिअ में, न प्रभु ठीकु आहे, मां ई तव्हांजे गुणनि में अची करे तव्हांखे दर्शन थो ॾियां। त भॻवानु गुण धारण कया, कॾहिं धनुष खणी आया, कॾहिं बांसुरी खणी आया, कॾहिं चक्र खणी आया, ऐं असांजे लाइ भॻवानु प्रकट थिया। बोलो भक्त वत्सल भगवान की जय। हाणे उहा तव्हांजी रुचि आहे कि तव्हांखे कहिड़ो स्वरूप श्रेयस्कर आहे, कहिड़ो सुठो थो लॻे, कहिड़ो सरल थो लॻे, कहिड़ो पाए था सघो, त उहो पाण खां पुछो। ॾिसो कई माण्हुनि खे त इहो अगरि ॿुधल ई न आहे भागवत गीता, त उनखे पतो ई न पवंदो वीचारनि खे, या इन्हनि जो अर्थ न सम्झो अथऊं गुरबाणीअ जो, उन्हनि खे कहिड़ी ख़बर। पोइ कहिड़ो बि रस्तो हली पवंदा आहिनि, ॾिसी करे चइनि माण्हुनि खे हेॾे था वञनि, हलो हेॾे। पोइ जीवन भर उन्हनि खे अतो पतो ई न आहे त निर्गुण ज्ञान छा आहे, समाधि छा आहे। हा, पतो ई कोन्हे, कुझु जानकारी कोन्हे। चओ हरे कृष्ण। इन करे गीता में भक्ति योग में अर्जुन इहे ई प्रश्न कया आहिनि ऐं भॻवान जवाब बि ॾिना आहिनि कि सरल रस्तो कहिड़ो आहे। भॻवानु चवनि था हे जेको मां प्रकट थी आयो आहियां श्री कृष्ण रूप में, राम रूप में, इहो ई त सरल रस्तो आहे। ऐं उहे भक्त बि मूंखे वधीक प्यारा आहिनि। चओ हरे राम। जेके मूंसां प्रेम कंदा आहिनि, सगुन साकार भक्ति कंदा आहिनि। हिकिड़ो रस्तो आहे निर्गुण निरंकार वारो, उहो बि मुंहिंजो आहे, उहो बि ॿियो रस्तो कोन्हे, पर उहो कठिन रस्तो आहे। रामायण में राम जी चवनि था उहो रस्तो ईअं आहे जीअं कोई तार ते हले, जीअं कोई तलवार ते हले, केॾो कठिन आहे, केरु हली सघंदो। ऐं करोड़े माण्हू अॼुकल्ह उन रस्ते में हली रहिया आहिनि, करोड़े। चओ हरे कृष्ण। घर जो 10,000 जो वञी करे फ्रिज वठी ईंदा त ठोके पीटे ॾिसंदा, छा आहे इन में, हीअ हीअं कहिड़ी क्वालिटी आहे, हीअ न आहे,
टीवी कीअं ईअं, एसी कीअं, कहिड़ी कंपनी आहे, न हलो ॿियो दुकान घुमी अचूं, इहो सही न आहे। हिन में छा आहे, हेतिरो रेट आहे, हेतिरा पैसा आहिनि, हीअ हिन में क्वालिटी आहे। 10,000 जी शइ वठण लाइ 10 दुकान घुमंदा आहिनि माण्हू, सोचे परखे करे वठंदा आहिनि। ऐं जीवन पंहिंजो भॻवान खे पाइण जे रस्ते ते हलिया आहिनि। हलो जाॾे हलो ठीकु आहे, जंहिंखे ॿुधोसीं ॾिठोसीं अखियुनि सां, वञी टपो ॾिनोसीं, पतो बि कोन्हे असांजे लाइ रस्तो सही आहे की न। पुराणे जन्म जी जेकी भॻति कयल हूंदी आहे उहा ई असांखे सहायक थींदी आहे। चओ हरे कृष्ण। पुराणे जन्म में असां जंहिं इष्ट भॻवान जो स्वरूप ध्यायो आहे, हिन में उहो ई सुठो लॻंदो असांखे पंहिंजो पाण ई। थोरो सो भॼन पूजन अर्चन कंदव, तव्हांजो मन ओॾे हली वेंदो पाण ई, छो जो पिछलो जीवन भर उहो कयो आहे। तव्हां राम जी जी भक्ति कई तो त राम जी वणंदा, श्री कृष्ण जी त श्री कृष्ण, शिव जी कई तो त उहा आराधना वणंदी। चओ हरे राम। हाणे न बचपन खां जवानीअ खां बि न, बचपन खां ई उहो ई थोरी सम्झ आई, 12-14 साल जो थियो त उनखे उहो इष्ट पंहिंजो प्यारो लॻंदो, सुठो लॻंदो, छो जो पिछले जन्म जी उनजी भक्ति कयल आहे त अनुभव आहिनि। चओ जय श्री कृष्ण। इन करे जंहिं बि मार्ग में असां हलूं, भगवान जो भजन कयूं। श्री कृष्ण गोविंद। उस्तत मन में कर निरंकार निरंकार, उस्तत मन में कर निरंकार निरंकार, कर मन मेरे सत्य व्यवहार, 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 उस्तत मन में कर निरंकार निरंकार, उस्तत मन में कर निरंकार निरंकार, कर मन मेरे सत्य व्यवहार, कर मन मेरे सत्य व्यवहार, निर्मल रसना अमृत पियो, निर्मल रसना अमृत पियो, निर्मल रसना अमृत पियो, निर्मल रसना अमृत पियो, सदा सुहेला कर ले जियो, 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 उस्तत मन में, उस्तत मन में कर निरंकार निरंकार, उस्तत मन में कर निरंकार निरंकार, कर मन मेरे सत्य व्यवहार, कर मन मेरे सत्य व्यवहार, नैनों पेख ठाकुर का रंग, नैनों पेख ठाकुर का रंग,
संग बिन से सब संग, साध संग बिन से सब संग, साध संग बिन से सब संग, साध संग बिन से सब संग, उस्तत मन में, उस्तत मन में कर निरंकार निरंकार, उस्तत मन में कर निरंकार निरंकार, कर मन मेरे सत व्यवहार, कर मन मेरे सत व्यवहार, चरण चलो मार्ग गोविंद, 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 मिटे पाप जपिए हर बिंद, मिटे पाप जपिए हर बिंद, चरण चलो मार्ग गोविंद, ओ चरण चलो मार्ग गोविंद, मिटहि पाप जपिए हर बिंद, मिटे पाप जपिए हर बिंद, कर हरि करम श्रवण हरि कथा, 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 हरि दरगह नानक उजल मथा, दरगह नानक उजल मथा, हरि दरगह नानक उजल मथा, दरगह नानक उजल मथा, तत मन में, उस्तत मन में कर निरंकार निरंकार, उस्तत मन में कर निरंकार निरंकार, कर मन मेरे सत व्यवहार, ओ कर मन मेरे सत व्यवहार, कर मन मेरे सत व्यवहार, ओ कर मन मेरे सत व्यवहार, उस्तत मन में कर निरंकार निरंकार, उस्तत मन में कर निरंकार निरंकार, ओ कर मन मेरे सत व्यवहार, कर मन मेरे सत व्यवहार, ओ कर मन मेरे सत व्यवहार, कर मन मेरे सत व्यवहार।
निर्गुण सगुन में इहो ई रस्तो आहे कि उस्तत मन में कर निरंकार, कर मन मेरी सत्य व्यवहार। निर्गुण मार्ग में पहिरियों तव्हांखे पूरो पूरो शुद्ध थियणो पवंदो। असां मन सां तन सां पवित्र हुजऊं, केवल हथनि सां कर्म शुद्ध न हुजनि, मन बि अशुद्ध न हुजे, न त ध्यानु लॻंदो ई कोन। ऐं भक्ति मार्ग में भॻवानु चवनि था तूं जीअं आई तीअं हली अच, कपिड़ा बि न बदिल, मिटी बि न लाहे, सनानु बि न कर, जन्मनि जन्मनि जा जेके पाप लॻल अथई खणी करे अच, तूं बसि अची वञे, एतिरो ई काफ़ी आहे। और निर्गुण रस्ते में चवनि था कि कर्म न मेरी सत्य व्यवहार, पहिरियों शुद्ध थियणो पवंदो आहे, उनजे बिना ध्यानु ई न लॻंदो, संभव ई न आहे। ध्यानु त 7 नंबर आहे। पहिरियों त माण्हूअ खे आसन जमाइणो पवंदो, नियम धारण करणा पवंदा, नियम अलॻि अलॻि थींदा आहिनि, प्रत्याहार, वरी प्राणायाम करणो पवंदो, वरी धारणा रखणी पवंदी, धृति रखणी पवंदी, बुल में बि कॾहिं कोई बि विकार न अचनि, बचणो पवंदो, तॾहिं वञी करे ध्यान खां पोइ 8 समाधि आहे। असां पहिरियों ध्यानु लॻाईंदा आहियूं, काॾो लॻंदो ध्यानु? 7 नंबर ध्यानु आहे। चओ हरे राम। हरे राम। यम नियम कंहिंखे चइबो आहे पहिरियों उहो त ॾिसो। यम नियम जो अर्थ छा आहे? गीता में तव्हां ॿुधो आहे कई बार 11 ते। यम नियम कंहिंखे चइबो आहे? सभिनी विकारनि खां बचणु, तन सां बि बचणु, मन सां बि बचणु, तन जी बि बुराई कढणु, कर्मनि जी, ऐं मन जी बि बुराई कढणु। मन में बि बुरा असां कंहिंजा वीचार न रखूं, मन सां बि पवित्र हुजऊं। उन खां पोइ वरी योग करे, प्राणायाम करे, धृति रखे, मजबूत इरादो रखे, तॾहिं वञी ध्यानु थींदो आहे। चओ हरे राम। हरे राम। उन खां पोइ बि ध्यानु करण वारनि जो बि सभिनी जी समाधि थोरी न लॻंदी आहे, समाधि लॻंदी आहे। त भॻवान ॿ कोन्हनि, भॻवानु हिकु ई। ईअं सम्झी करे पंहिंजे मार्ग ते असां हलूं, प्रभुअ जो भॼन कयूं, चाहे ज्ञान मार्ग में बि हले। गीता में भॻवानु चवनि था, हे अर्जुन, जेके मुंहिंजी शरण न वठंदा आहिनि उहे बि किरी पवंदा आहिनि। छो जो अहंकार ॾाढो ख़तरनाक आहे, उहो किराए छॾींदो आहे। इन करे ज्ञान मार्ग में बि कोई हले त पहिरियों मुंहिंजी शरण वठे। चओ जय श्री कृष्ण। छो जो भॻवान जी शरणागति, अभिमान, ॿई अलॻि अलॻि शयूं। ईअं न आहे कि भॻवान जी शरण चवंदासीं त भॻवानु बचाईंदा, न वठंदासीं त न बचाईंदा, अहिड़ी ॻाल्हि न आहे। हाणे कोई ईअं चए कि मां ॿाहिरि न निकितुमि, सूर्य भॻवानु मूंसां भेदभाव कयो, मूंखे रोशनी ॾिनी कोन, ऐं ॿाहिरि करोड़े माण्हू सूरज जी रोशनीअ में, त हुन में सूर्य भॻवान जो कहिड़ो दोष? तव्हां अंदरि वेठा आहियो त रोशनी न आई, कमरे में बंदि वेठा आहियो, तव्हां ॿाहिरि निकिरो, उन्हनि जी रोशनी त सभिनि जे लाइ आहे, बराबरि आहे। इन करे इहा भॻवान जी शरणागति आहे। भई जेको सूर्य जे साम्हूं वेंदो उनखे उस मिलंदी, गर्मी मिलंदी, उहो त उनजो गुण आहे। तीअं भॻवान जी जेकी शरणागति आहे, उन में जेको ईंदो त उते अहंकार जी जाइ कोन्हे। इहा ॻाल्हि आहे। उते अहंकार जी ताक़त कोन्हे, काल जी ताक़त कोन्हे, दुखनि जी ताक़त कोन्हे, उहा ई शरणागति आहे। इन करे भॻवानु चवनि था, मुंहिंजे शरण में अची वञो। चओ हरे राम, हरे कृष्ण, हरे कृष्ण, हे हरे, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारे, नारायण वासुदेव। इन करे ॾींहं राति भॻवान जो भॼन थी, सिमरन हले, ध्यानु हले, ॾाढो कठिन आहे, पर सत्संग में उन खां वधीक लाभ चयो वियो आहे। हा, जप खां बि वधीक सत्संग में लाभ चयो वियो आहे। इन करे यथाशक्ति भक्ति करण जे लाइ 4 कम संवारे करे, तयार करे सत्संग जो लाभ वठो। हाणे जे शाम जो सत्संग आहे 6 खां 7, उन खां पहिरियों बि दयालदास सत्संग कंदा आहिनि 5 बजे। त जंहिंखे जेको समय रुचिकर लॻे, समय कढी करे वधीक खां वधीक केवल सत्संग कयो त इन में बि बेड़ो पार थींदो। छो जो कथा ॿुधंदव भॻवान जी, गीता ॿुधंदव, उन में छा भॻवान जो कीर्तन कंदव, धुनी लॻाईंदव, हा न। ॾिसो, पाठ असां केवल हफ़्ते में 1 ॾींहुं कंदा आहियूं, 24 अष्टपदियूं, लेकिन बार बार बारंबार बार प्रभु जपिए, सिमरो सिमर सिमर सुख पावऊं, बड़ भागी ते जन जग माए, सदा सदा हरि के गुण गाए। उहो त करण लाइ चयो वियो आहे, केवल पाठ करण लाइ न चयो वियो आहे।
ईअं बि चए थो पाठ पढ़ियो और वेद विचारियो निवल भवंगम साधे पंच जना से संग न छुटकियो अधिक अहमद बाधे। बचणो बि त आहे, भजन बि त करिणो आहे, त केवल हफ़्ते में हिकु ॾींहुं 24 अष्टपदियूं, बाक़ी त रोज़ कीर्तन आहे, धुनी आहे, रामायण आहे, आहा भागवत आहे। इन जी महिमा घटि न सम्झिजो। माला जेतिरो खणी करे जपियो था इन खां घटि भॻवान जी कथा जी महिमा न आहे। इन खां डबल महिमा आहे, कई गुना वधीक आहे। कथा ॿुधंदे बि सिमरन करे था सघो ऐं कथा बि ॿुधी था सघो। चओ हरे राम। हरे राम। त इन करे एतिरो कमु कयो, सरल कमु कयो भाई, सत्संग न छॾियो। सत्संग जे लाइ 4 कम पहिरियों तयारु करे रखो। ज़रूरी कमु हूंदो आहे त असां 1000 कम छॾे करे पहिरियों उहो ज़रूरी कमु कंदा आहियूं। सत्संग खे उहा तव्हां महिमा ॾियो। हाँ भाई, 20 कलाक तव्हांजा, 4 कलाक 20 कलाक तव्हांजा, 2 कलाक भॻवान जा, कलाक सुबुह जो, कलाक शाम जो, एतिरो त करिणो ई पवंदो। अगरि पार थियणो आहे ऐं सोचो थो की न असांखे त पैसा कमाए मरी वञिणो आहे, असांखे छा करिणो आहे, थोरो घणो सत्संग पार्ट टाइम करिणो आहे, मेन त असांजो संसार आहे, लक्ष्य त संसार आहे, त पोइ त अलॻि ॻाल्हि आहे। बाक़ी अगरि चाहे थो कोई हिन जीवन में भॻवान मिलनि त कम से कम 2 समय सत्संग कयो भाई। जेतिरो वधीक खां वधीक कयो, वधीक खां वधीक, जेतिरो वधीक मिले। बोलो वृंदावन बिहारी लाल की सत्संग भगवान की जय। सत्संग ते समय ते वञो, या मर्यादा, इहो भगवान जो आदर आहे। समय हूंदे सत्संग ते सही समय ते न अचणु, आख़िरी में 15 मिंट अचणु, अधु कलाक अचणु, इहो भगवान जो सम्मान करणु न आहे। अपमान न आहे त सम्मान बि न आहे। हा, कभी कभार कमु थी वियो, निंड अची वई, कोई ज़रूरी कमु थी वियो, अलॻि ॻाल्हि आहे, उहा ॻाल्हि न आहे। गुण धर्म आहे, शरीर आहे, ठीकु आहे, काई ॻाल्हि न आहे। लेकिन जानबूझ करे ख़ाली वेठा आहियूं, ॿिया कम करे रहिया आहियूं। और सत्संग में कई माण्हू आख़िरी 15 मिंट ईंदा आहिनि। एॾो उहे उन्हनि जो जीवन अनमोल न आहे, एॾा कोई प्रधानमंत्री कोन्हनि, लेकिन पोइ बि इहो ग़लति आहे। त समय भॻवान ॾिसनि था केरु मुंहिंजी केतिरी क़दुरु कंदो आहे। हा, चओ हरे राम। हरे राम।